नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे रावलपिंडी खां ख़बर ॾींदा हलूं त मोहसिन दारवार में अली वज़ीर जी सरबराही में पश्तो तहफ़्फ़ुज़ जे मूवमेंट PTM जे कारकुननि सिक्योरिटी चेक पोस्ट ते हमिलो कयो वियो, जंहिं जे नतीजे में 5 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। पाक फ़ौज जे तर्जुमन मूजिबि मीरा शाह जे इलाइक़े बोया में क़ाइम ख़ारकमर चेक पोस्ट ते हमिलो थियो ऐं गिरोह हमलो जो मक़सदु दहशतगर्दी जी शकी सहूलियतुनि खे छॾाइण लाइ दॿा विझणु हो। ISPR जो चवणु आहे त चौकी ते हमले आवर जी फायरिंग सबबि 5 फ़ौजी एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे MCH अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे खेनि तबी इमदाद ॾिनी पई वञे। फायरिंग जे ॾे वठ में 3 हमलावर मारिजी विया आहिनि, जॾहिं त 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पाक फ़ौज जे पधिराई में ॼाणायो वियो त पाक फ़ौज ते हमले जे इल्ज़ाम हेठि आयल PTF अली वज़ीर खे संदसि 8 साथियुनि समेत गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त मोहसिन दारवार फ़रार थियण में कामयाब थियो। ज़रीन जो चवणु आहे त ॼाणियल माण्हुनि खे फ़ौज खे हमले जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो वियो, तंहिं करे हिननि मेंबरनि जे पार्लियामेंट लीडर हुजण सबबि प्रोटेक्शन ऑर्डर जारी न करे सघिया आहिनि, जॾहिं त क़ौमी असेंबली जे स्पीकर खे बि संदसि गिरफ़्तारी बाबति आगाही कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेब